Assalamualaikum dah. Oh bhaiya. Uda. Kera doi. अरे तो जो यार आया कराची खां आया उत उतार दगा केड़ो भला एडो वाला को दोस्त थी आदा नहीं यार आए तो ठीक बचपन जो दोस्त है ये तो ना है हुकुम क्यों दा दो थी वे तो दो तो थी हां एडो बंद करे आया हूं कराची खां हाने सिधो थी वे कचहरी तक करे न हाल सिधो थी अला क्या गाला बुधाए दा वाला अरे हिने केड़ो ये फजीलत आले चाय मेहमान जे झोली में दोवे शर्म ही नथी बे आ उठ मत दे पो चाय मेहमान अरे बड़ा मुझो बेइज्जती कराइने जा एडो दोस्त एडो मा दारानी आयो यार बेकार ही नदी सपा यार बेकार आऊं उठ दा मुझो पैर भड़े अरे मुझो पैर भड़े उठ दा कराची के सीड़ा आंदे जाने उठा है तो खबर पवे ना उठा दो एडो मा दोस्त सपा सुरी लो कंधारा यार जो यार बात रे के रूपा अरे यार उठे जोन मुझो बेइज्जती छोथो कराए चाय दा चाय ओ दोस्त हां तो यार क्यों तो पट्टे ने भागा हां दोस्त आओ जा गालाए जैसे कचहरी तक को असा हल्या विंदा यार तो ते वजन नथी दा असा जो जे बराड़ी में वयूं यार गोठ में वयूं को रमजान भूम भी का जो ता मोकला है शहर बंदे नहीं बराड़ी में गुजारे जाऊं गोठन में बियर बराड़ी में मुदा छाचे अदा यो मा शहर में कराची में आयो हां कराची में तो जो दोस्त कराची कियो होयो आज तो दोस्त यार सुनाने न तो यार सुनाना तो ना पहले गाल सुनाने तो ना तमा चो कराची में अला केड़ो दोस्त ई तो कराची हो न तो जा बालाज का न तो सुनाने काथे मिला और बचपन का असा ये माल चाइंदा से दनार होया से अयको गडु या से हाणी घणी आया से तो कराची लदे पोछाए तू दादा वडो ड्राड़ पियोड़े तो मुजो दोस्त हेड़ो माल ये दोस्त थी अरे बस कर तू बस मेहमानन जो ख्याल भी ना बस उदा तो केड़ो माल चाइंदा से मानो अरे ये बाबा रिद्धू यूं बकरियों यूं ए सब होया कैमरा कयूं भी होयो यार ये शो भला तो सप्पा याद जिरो ना यार ये सोती में साथी ना माके निंद्रा माने रिद्धू चाइंदा से पानो हां बियर पक्का कर सो यार शो तो करे भला रिड्ढा भाऊ मा जिंदगी में ना चारा ये नंडेला को चाइंदा जिंदगी में तू जितो थी छा भंग पीतो थी छा काथे चारे रे ना आज भला को पीतो या भंग का दवा पियो दवा यार ओए ढूंढो है छा जो यार वो पता नहीं कयो बाकी छा है खुदा है काल कते में यार ने उठो तो खुदा के मना ने सुना उठ कचहरी तो करा मां सोचो जाए फिरकार आए यार चाय मेहमान दी झोली में केरो तो वो इने को घर पर आया जा ना है बुद्ध ना है इन जे आश्रय आया जे जो दोस्त जो हम बचपन जो मां जो वनी कचहरी कंदा से राज कंदा से ओके सुनाने न तो दोस्त तू यार गोट घुमंदा से गोट जा सुनाने कंदा पर इन फिरकार ही ना बुद्धि न वांगण करे अरे उठो तो सही दा हां दा चाहे परे तो थी वे अरे बड़ा तो जो मर्जी चाहे ता हल्या वणो बस मां उठी वे हां ना हाय छात जिंदगी यार कोठ जी जिंदगी हाय असां यार लता थे न गाड़ी खणी हवा लगो न वाह कोठ जी केर तो जे मां शहर या पाको छात शहर जी जले अरे ये पकोड़न जलेबिन तो यो असां जो खानो खराब कर दे बूठी जलाई की लगो का वांगा जे माल यार आ चर्च पियनो ने भागो हाने ए उनी टाइम तो माल चालिनो चर्च पियनो ना बाबा ये गाड़ो ये लाल लगो सफा ने गाने ने भागी छा ने भाग वठी होता हाने दा यो बफुकड़ा हण दो घणो ना इने कया तू न था पटी जे सफा तो चाय हाने ता चाय घणी आया हो मेहमान अगर थी आयो तवा चाय तव आंदी हुंदो न पाण सा गडे बुझे गाली बुझे वो तो वनो छा क्यों चाय त पिया रे
हाणे ॻाल्हि त ॿुध न हाणे रमज़ान जा इहे बचा आहिनि 15 ॾींहं यार कुर्ब कर असां वटि रहण यार हवा आहिनि केॾा आहे दिल्ली में खरी थो वञे हवा ईअं थो लॻे त ख़ुदा जो कसम आहे हिन मौसम ॾिसंदासीं अरे आया 15 ॾींहं हिते अटो आहे सस्तो 15 ॾींहं रहिया आहिनि वरी भरिसां कहिड़ो हे कहिड़ो ॾंडो मानी मानी खाना टरो हूंदो डरो या तूं ॾंडा वठी आयो अटो आहे सस्तो माना अटे जे करे दोस्त नथो दोस्त विसारे अटो 50,000 मण थी वियो आहे जज बाबा पाए को ज़मीन मूंखे ते ना हिनखे ज़मीन में घुमण तव्हां हिते आया हो असां ड्राड़ केॾो हणी आयासीं तूं त ड्राड़ हणी 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 किरी पियो पए मुंहिंजो दोस्त हेड़ो आहे हेड़ो छिक चपा ईअं मोतबर सिंधी पियो लॻे हाणे त भाई चखमा थी काॾे वञे हाणे असां सिंधी न आहियूं छा सिंधियुनि जो इहो प्रकार हूंदो आहे न भाई सिंधी आहे छा हाणे तव्हां चाह पीअंदव ॻाल्हाए सिधो न थो चाह पीअंदो चाह पीअंदव न बाबा असांखे न ख़बर ॿुधाए छा पीअंदे हथ ते कढंदा कढड़े तूं बि हेॾे आ छा पीअंदे तूं अरे छा हेॾा छा पीअंदे तूं हेॾे ॻाल्हि कयो भई कॾहिं ॻाल्हि भला हे ॻाल्हि ॿुधां छा पीअंदव ॻाल्हि हिनखे ॾियूं था सटको सटकोड़ी पाण वञूं था हेॾे भाॻो गिचीअ में पियो वठी छा पीअंदव ॿुधायो देख ख्यालो दोस्त